हिमाचल रचे बिताना, हिमाचल रचे बिताना, अति विचित्र नहीं जाए बखाना, अति विचित्र नहीं जाए बखाना, शैल सकल जहां लग जग माही, शैल सकल लग जहां जग माही, लघु विशाल नहीं बरन सिराही, हिमाचल रचे बिताना, अति विचित्र नहीं जाए बखाना, अति विचित्र नहीं जाए बखाना। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, ता सभिनीनि जो स्वागत आ हिन सत्संग में। भगवान शिव जी कथा में कल असां शिव बारात कढीसीं, उन जो दर्शन कयोसीं। अॼु वर्णन अचे थो छोकिरीअ वारनि जो, कुंवारे तउनि जो, ऐं शुरूआती ते चौपायुनि जी हिक छोकिरीअ जे पिता सां। हिमाचल छोकिरीअ जी शादी करण में पीउ जे मथां जेका जिम्मेदारी हूंदी आहे उनखे नंढो नथा समझी सघूं, त हिमाचल जेका व्यवस्था कई पंहिंजी धीउ जी शादीअ जी, तंहिंजो वर्णन अचे थो। इहा हिमाचल रचेऊ बिताना। हिमालय तैयारी शुरू करे छॾी।
निमंत्रण मोकिलिया विया मिटन माइटन खे ऐं पंहिंजे समाज खे। हिमालय जो समाज केर नंढा वॾा पहाड़ उहे बि रूप धारण करे अची वेंदा हुआ, अहिड़ा हुआ। ऐं जंगल, समुंड, नदियूं, तालाब इहे बि इन्हनि खे बि निमंत्रण स्थूल रूप में न, ही ॿियो रूप धारण करे पहुची वेंदा हुआ। हिमगिरी सभु कहूं नेवत पठावा। जेका पोइ व्यवस्था कई, पहिरीं निमंत्रण विया सभिनि ॾे, पोइ तयारियूं शुरू थियूं त ॾाढी सुंदर व्यवस्था। सॼे शहर खे, हिमालय हूअं ई साफ़ हूंदो आहे पर अञा उनखे साफ़ कयो वियो। सॼे नगर वासियुनि खे ख़ुशी हुई, सॼे नगर वासियुनि खे, कि पार्वतीअ जी शादी पक थी वई आहे ऐं हिन तारीख़ ते बारात ईंदी। त सभिनीनि खे उत्साह हो। पर हिमालय जेका व्यवस्था कई हुई, टेंट लॻाराया हुई, मंडप, उहो अति विचित्र, नहीं जाए बखाना। उहो ॾाढो विचित्र हो जंहिंजो वर्णन न थी सघे। सभु मिट माइट अची विया, काम रूप सुंदर तन धारी, सहित समाज सहित बर नारी। पंहिंजे पंहिंजे ॿारनि बच्चनि सां गॾु आया सभु। गए सकल तुहि ना चल गेहा, गावे मंगल सहित सनेहा। सभु उहे पहुची विया, पहाड़, नदियूं, तालाब, स्त्रियूं, पुरुष, ॿार, उहे एतिरा सुंदर, काम रूप सुंदर तन धारी। उहे पंहिंजे इच्छा अनुसार कोई भी रूप धारण करे सघंदा हुआ। उहे सभु आया ऐं ॾाढा ख़ुशि थी करे मंगल गीत ॻाइण लॻा। चौक पुराओ माटी रंगाओ, चौक पुराओ माटी रंगाओ। आज मोरे पिया घर सुनाऊं जो खुशियां मनाऊं जो, आज मोरे पिया घर आएंगे, आज मोरे पिया मेरी सखी मंगल गौरी, धरती अंबर सजाओरी, उनकी छब से देखूं मैं तो प्यारी,
देखूं मैं तो प्यारी लक्ष्मी जीवारो नजरे उतारो आज मोरे पिया घरे आएंगे आज मोरे पिया घरे रंगों से रंग मिले नए नए ढंग खिले आज खुशियाँ डारे हैं डेरा आज खुशियाँ डाले हैं डेरा कोयल रटे पीहू पीहू पपीहा जपे आंगन आंगन है परियों ने घेरा आंगन अनहद नाद बजाओ री सब मिल अनहद नाद आज मोरे पिया घरे आएंगे आज मोरे पिया घरे आएंगे। मंगल गीत ही तब मंगल गीत शादी थे तो मंगल गीत बि अहिड़ा सात्विक आहिनि असांजे हिंदू धर्म में कि जंहिंमें सच में मंगल भी थे ऐं कल्याण भी थे अहिड़ा सात्विक ख़ुशीअ जा गीत। तुलसीदास लिखे थो प्रथम ही ग्रह बहु ग्रह संवराय जथा जोग जह तह सब छाए। उन पार्वतीअ जे पिता हिमाचल सभिनी जे लाइ पहिरियों ई व्यवस्था करे छॾी घर ठाराए छॾियईं महिमाननि जे लाइ। हाणे उन नगर जी जेका शोभा आहे पुर शोभा अवलोक सुहाई हिकु सुहाविनी शोभा हुई सॼे नगर जी जो लागे लघु ब्रंच निपुनाई ब्रह्मा जी रचना भी नंढी लगे उन जे अॻियां। पर हिते इहो हाणे अर्थ तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघो था पर मां उहो न करणु ॾींदुमि। तव्हां कंहिंखे चवंदा आहियो ॾाढो भव्य आयोजन हो जंहिंमें ख़र्च ॾाढो थिए पर हिते उन जी ॻाल्हि कान्हे। तुलसीदास जी व्याख्या तो करे कि हिमाचल अहिड़ी व्यवस्था कई सॼे नगर खे अहिड़ो सुंदर बणाए छॾियईं जो माण्हू प्रवेश करे त मन मोहिजी वञे हर कंहिंजो मन मोहण लॻे। उन नगर जी शोभा ॾिसी सूंहं ॾिसी करे मन आकर्षित थी वञे माण्हूअ खे आनंद अचे त इहा तारीफ़ तव्हां हूअ वारी न समझिजो जेका अॼुकल्ह शादीअ ते ॾेखारी वेंदी आहे। इहा ॿिनि प्रकारनि जी भव्यता थींदी आहे हिकु सात्विक भव्यता ऐं हिकु तामसी भव्यता ऐं हिकु राजसी भव्यता।
स्पष्ट करण जरूरी आहे। माण्हू शादी कंदो आहे, पोइ एॾो आयोजन कंदो आहे जो माण्हू तारीफ़ बि कंदा आहिनि, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। ऐं तारीफ़ हिते बि थी रही आहे, हिमाचल जी व्यवस्था जी बि। पर मां फ़र्क़ु स्पष्ट थो करणु चाहियां कि तव्हां हिन हिमाचल जी व्यवस्था खे हुन सां कंपेयर न कजो, आधुनिक शादीअ सां। आधुनिक शादीअ में कंहिंजो बि मन मोहित न थींदो आहे, इहो यादि रखिजो। छो त जेको आयोजन आहे, आडंबर आहे, ॾाढो ख़र्च आहे, नयूं नयूं ॻाल्हियूं रोज़ अची रहियूं आहिनि। दूल्हो दुल्हन हिन में चढ़ी वेंदो, या ॾाढो वॾो हिकु दिलि छपियल आहे, उन जी चाबी सां दरवाजो खोलींदो, पोइ दिलि टुटंदो, पोइ उन में प्रवेश कंदा। इन सां मन कोन मोहित थींदो आहे, दिमाग़ थोरो मोहित थींदो आहे। इन ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। हिते हिमाचल व्यवस्था ई अहिड़ी कई आहे, पार्वतीअ जी शादीअ में दिमाग़ न, मन पियो मोहित थिए। हाणे मन मोहित कीअं थींदो आहे? जीअं तव्हां मथुरा हलिया वञो, मन हुजेव त, दिलि हुजेव त, दिमाग़ वारे जे लाइ त उते बि कुझु कान्हे। जेको दिमाग़ वारो माण्हू, उहो त चवंदो छा आहे मथुरा में, छा आहे वृंदावन में, गलियूं त आहिनि, उन में बि कचरो भरियल। ऐं छा आहे काशीअ में, छा आहे हरिद्वार में, व्यवस्था ही नहीं थी इतनी अच्छी। उन जे लाइ पोइ वरी बॉम्बे सुठो आहे, गोवा सुठो आहे। हाँ, यहाँ अच्छा है, यहाँ कैसीनो भी है, यहाँ सब कुछ है। त इन लाइ दिल खपे, दिल, हृदय खपे। मथुरा, काशी, हरिद्वार, इन्हनि खे महसूस करण जे लाइ दिमाग़ न खपे, हृदय खपे। कुंभ जे मेले में असां वेंदा आहियूं त असांखे सात्विक वातावरण महसूस थींदो आहे, मन मोहिजी वञे, मन खींचजी वञे। ऐं शादीअ में छा थींदो आहे, माण्हू जो मन कोन मोहिजंदो आहे, दिमाग़ खींचजंदो आहे कि यार इतना पैसा खर्च किया है, मैं भी पापा को बोलूंगी मेरी शादी भी हो तो ऐसी, नहीं तो नहीं। फिर इसके लिए लोन भले ही लेना पड़े, भले ही मैं जॉब तो करती ही हूं तो मैं लोन ले लूंगी, लेकिन मैं अपनी शादी। ऐं ॿिया बि जेके जेंट्स बि वेंदा आहिनि कि अरे यार मूला ही जगह घणो ख़र्च आहे। सिंधी भाई ए छा करा तने, गज़ल बज़ल घणो ख़र्च आहे हिन में। हाणे उनखे न को गज़ल टच पे थी करे दिल खे, न को उनखे का बीट पे थी पए। ईअं कंदा आहिनि न सिंधी माण्हू। अरे ये ऑर्केस्ट्रा घणा वठंदा आहिनि, इहे कराइस बुक पंहिंजी शादीअ में बि। पोइ भली सम्झ में अचे चाहे न अचे। माना असांजे समाज में शादी भव्य थी वई आहे, दिव्य कोन थी आहे, दिव्यता खत्म थी वई। उनजी हुअ सात्विक सुंदरता खत्म थी वई। त हिते असां कथा में तो दर्शन करे वठूं सात्विक सुंदरता जो, सात्विक नगर, अहिड़ो नगर जंहिंमें कोई भी प्रवेश करे उनखे हीन भावना न लगे। हाणे अमीर माण्हू जी शादीअ में पैसे वारो वञे, मूलो वञे त उहो उनखे त हीन भावना न ईंदी, पर कोई गरीब वञे त उहो चवंदो अरे यार मां त करे ई नथी सघां अहिड़ी शादी, मुंहिंजो पीउ त गरीब आहे। माना इहा वॾी भव्यता ॾाढनि खे अपमानित बि कंदी आहे, गरीबनि खे उन्हनि खे नीचो ई ॾेखारींदी आहे कि तव्हां अहिड़ी शादी नथा करे सघो, असां था करे सघूं। ऐं वरी गरीब सम्झे बि थो ईअं कि मां अहिड़ी शादी न कई त मुंहिंजी इज़त न रहंदी समाज में, छो त हुन वटि कोई ॿियो कुझु कान्हे।
मां चवंदो आहियां जंहिं वटि कथा आहे न कथा, उहो अमीर आहे। उहो भली सिंपल शादी बि करे, सॼे अस्तित्व खे ख़बर आहे कि केतिरो अमीर आहे। ही केवल ईअं ई हू न समझो कि मां रुगो ईअं ई शब्द इस्तेमाल पियो थो कयां, ही अनुभव जी ॻाल्हि आहे। जंहिं वटि कथा आहे, जेको कथा जो श्रोता ई मात्र आहे, श्रोता, उहो कुछ बि कंदो न, उहो दिव्य थी वेंदो। देवी देवताऊं आशीर्वाद ॾींदा उनखे। पर जेको कथा खे छॾे करे पियो भिटकंदो इन्हनि धनवाननि जे पुठियां, उनजो जीवन नष्ट थी वेंदो ऐं उन्हनि सां बराबरी बि कोन करे सघंदो। त तव्हां पहिरीं ॻाल्हि त कंहिं शादीअ जी भव्यता ॾिसी करे चरिया न थीजो, छो त इहे ॾिसण जूं अथव केवल ॻाल्हियूं। जेको टेंट वारो आहे, उहो अलाए घणियूं शादियुनि में साॻियो ई सामान यूज़ कंदो आहे। हर शादीअ में इहे ई, तव्हां त ख़ुशि थी वेंदा आहियो, हर शादीअ में इहे ई कुर्सियूं, इहे ई टेबल, उहो ई मंच जेको स्टेज ठहंदो आहे, हू जेको उन में अंदरि वेंदा आहिनि पिंजरे में, घोट ज़ाल क़ैद थींदा आहिनि, वरी आसमान में वञे, इहे सभु किराए जा अलाए घणा यूज़ करे चुका। त भव्यता ॾिसी चरिया न थी वेंदा कयो। पर तव्हांखे सम्झाए नथो सघिजे कि पोइ सुठी शादी कहिड़ी, उहा हिते आहे। अरेंजमेंट, दिव्य अरेंजमेंट, जो ग़रीब माण्हू बि अगरि हिमाचल में प्रवेश पियो करे त उनखे बि सुठो पियो महसूस थिए, हीन भावना न पई अचे कि मां को घटि आहियां, छो त उते सभु सात्विक माण्हू वेठा हुआ। केर केर नदी, तालाब, पहाड़, इहे केर आहिनि? इहे परोपकारी आहिनि। परोपकार जे लाइ इहे वहंदा आहिनि, हलंदा आहिनि। उहे रूप धारण करे आया आहिनि। त जिते परोपकारी हुजनि हर हंधि, जिन खे खपे कुझु कोन, जेके ॾियण वारा ई गॾु थिया हुजनि जिते, त उते नेगेटिविटी त ईंदी ई कोन। उते त परोपकार हूंदो, सात्विकता ई हूंदी। तो नगर जी शोभा वर्णन नथी करे सघिजे, छो त मन जी ॻाल्हि कीअं वर्णन करे सघिजे थी, जेको महसूस थिए। पुर शोभा अवलोक सुहाई, लागे लघु बिरंची निपुनाई। लघु लाग विधि की निपुणता, अवलोक पुर शोभा सही। वन बाग कूप तड़ाग सरिता, सुभग सब सख को कही। मंगल विपुल तोरण पताका, केतु ग्रह ग्रह सोहनी। वनिता पुरुष सुंदर चतुर छवि, देव मुनि मन मोहही। देव मुनि मन मोहही। जगदम्बा जहां अवतरी, सोपुर बरन की जाए। रिद्धि सिद्धि संपत्ति सुख, नित्य नूतन अधिकाए। जैन जी शादी आ उहा का घटि आहे छा? जगदम्बिका जो अवतार आहे, त उते त कुझु ग़लति थी नथो सघे। सभु व्यवस्थित हूंदो, कल्याणकारी हूंदो। रिद्धि सिद्धि संपत्ति सुख सभु उते मौजूदु हुआ। हाणे इहो ॿुधायो, हिकु प्रश्न थो पुछांव ताकि तव्हांजी एकाग्रता थिए थोड़ी। पार्वतीअ जी शादी लव मैरिज हुई या अरेंज मैरिज हुई? या टियों बि ऑप्शन, या हरी इच्छा हुई? हरी इच्छा माना शादी टिनिन कारणनि सां थींदी आहे। हिकु त लेख सां, कि विधाता जेको लेख लिखी छॾे उहो ई थिए,
जंहिंमें असां प्रयास बि वधीक न कयोसीं ऐं छोकिरीअ जो कोई लव बि कोन हो, पर योग ठही आयो त माना ऐं सक्सेस बि थी वई, त इहो विधाता लेख सां। ॿी थींदी आहे अरेंज, कंहिंखे चयोसीं मिटी माइटीअ वारनि खे, उन ॿुधाई घर, पोइ असां उन्हनि मां ॾिठासीं, या के पंहिंजे मिटनि माइटनि मां के माईअ पंहिंजे मिटनि माइटनि जो को घर ॿुधायो, त अरेंजमेंट करण, अरेंज थी वई। टियों थींदी आहे लव मैरिज। ऐं ॿिया प्रकार त छॾो, आसुरी विवाह, गंधर्व विवाह, माना भॼी करे विवाह करण, उहो छॾे ॾियो। हिते छोकिरी जी शादी आहे न, ऐं शादी पक आहे, सभु लाॾा वाॾा ॻाइण लाइ तयार वेठा आहिनि, त इते सिर्फ़ु इहो ई ऑप्शन, टे ई ऑप्शन आहिनि कि इहे लव मैरिज आहे या अरेंज मैरिज आहे या हरी इच्छा आहे। टई आहिनि, थोरो थोरो छाजा वरी 100% आहिनि टई। हिते लव मैरिज भी आ, हिते अरेंज मैरिज भी आ, हिते हरी इच्छा भी आ। इन मां इहो तो चवण चाहियां, पार्वतीअ जो तव्हां विवेक ॾिसो, उनजी समझदारी ॾिसो, कीअं संतुलन करे हली आहे शुरूअ खां, जो ईअं न लॻे कि लव मैरिज लॻे, पर आहे लव, पर उनखे उन अरेंज करे हली आहे उनखे, ऐं जबरदस्ती न, पंहिंजे मर्यादा में रही करे। पर ही लव ऐं अरेंज खां बि पहिरीं हरी इच्छा वारी शादी आहे। ऐं हिकु त अॼुकल्ह ॿियो हली रहियो आहे अखर, मूंखे बि हैरानी थी, बिना शादीअ जे रहण। ऐं इहो हैरानी छा थिए थी, इहो त मूंखे ख़बर आहे, लिव इन रिलेशन। हैरानी इहा थी कि छोकिरियूं इहो पसंदि थियूं कनि, छोकिरियुनि जी चॉइस थी वई आहे। छो त छोकिरियुनि खे लॻे थो शादी कंदासीं त असां ॿधिजी वेंदासीं, असां कंहिंजे अधीन थी वेंदासीं, असांखे मथो ढकणो पवंदो, ससु सहुरे हिननि जे अॻियां झुकणो पवंदो। इहो असांखे पसंदि कान्हे। त ही बेवकूफ़ी न आहे त छा आहे, नओं रस्तो कढी आयूं आहिनि। त मम्मी पापा छा पिया था कनि उन्हनि जा, वो रुगो होशियारी पिया था झाड़नि, या मेरी बेटी को पैकेज इतना है और वो यहाँ रहती है, ये बस इन इहो ॿुधाइण लाइ वेठी आहे मम्मी, ॿियो दिमाग़ नथो हले मम्मी पापा जो। अरे भाई थोरो विवेक रखबो आहे। हाणे त प्रश्न इहो बि थियूं पुछनि कि शादी करण ज़रूरी आहे छा। हाणे शादी त करणु खपे, नुक़सान कहिड़ा आहिनि, इनखे नुक़सान था चओ छा कि झुकणो पवंदो, ससु जे अॻियां सहुरे जे अंडर में रहणो पवंदो, घोट खे पाणी जो गिलास ॾियणो पवंदो। न इन में कहिड़ी दिक़त आहे। कोई छाजा ई अखर अची विया आहिनि, आज़ादी, हमें आज़ादी चाहिए, स्वतंत्रता चाहिए। हिकु नुंहुं पंहिंजी ससु खे पेरे पई, नुंहुं ससु चएसि थी बेटा ख़ुशि हुजे, तो वो चएसि थी ख़ुशि रहण ॾी न तूं, धीरज ई कोन्हे नुंहरुनि खे। मुश्किल आहे, छोकिरियुनि खे लॻे थो कि बोझ आहे इहो, त ईअं ॻाल्हियूं हलनि थियूं कि मैं शादी नहीं करूंगी। अच्छा, अॻे इहो चवंदियूं हुयूं कि शादी इन लाइ ज़रूरी आहे कि माउ पीउ अॼु आहिनि सुभाणे न आहिनि, त पोइ केरु असांजो ध्यानु रखंदो। शादी कयल हूंदी त घोट जो हूंदो आश्रय, सहारो। हाणे चवनि थियूं उसका तोड़ निकाल लिया है हमने, अब हमारे पास जॉब है, तो हमें जरूरत नहीं है कि हमें कुछ हो। पर सिर्फ जॉब लाइ सवाल इहो बि कान्हे, जॉब जो कान्हे, ॿियो आहे उहो काम, संतानोत्पत्ति। चवनि थियूं उसके लिए है ना लिव इन रिलेशन, हलो इहो बि कान्हे। हिकु टी शइ आहे जंहिंजे करे शादी करणी पवंदी आहे। गृहस्थ जीवन, गृहस्थ आश्रम जो जेको हिकु सुंदर रूप आहे न, गृहस्थ आश्रम जो। घोट जेॾी महिल घर अचे शाम जो थकियल,
ज़ाल उनखे चयसि वियो पाणी ॾियांव, थकिजी पिया हूंदा। हू चयसि हा। हीअ ज़ाल उनखे पाणी ॾे, हू घोट पीए ऐं वेठो आहे। इहो त हिकु चित्रण थो ॿुधायां। इहे नंढियूं नंढियूं ख़ुशियूं, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं सिर्फ़ गृहस्थ आश्रम में ई आहिनि। नंढियूं नंढियूं, थोरो मन मुटाव बि, कॾहिं कॾहिं हंसी मजाक, कॾहिं कुझु कॾहिं कुझु। इहो गृहस्थ आश्रम ॾाढो सुंदर मञियो वियो आहे। उनखे गृहस्थ आश्रम खे बरक़रार रखण लाइ ऐं संतान उत्पत्ति, वंश अॻियां वधाइण लाइ शादी करणु खपे। त शादी करणु खपे। पोइ उहा शादी हरी इच्छा वारी सुठी थींदी आहे। हरी इच्छा सां शादी थिए, इन लाइ धीरज ॾाढो ज़रूरी आहे, धैर्य रखणु। ऐं तंहिंखां पोइ प्रयास करणु, उद्यम करणु ऐं तपस्या बि। त पार्वतीअ जी शादीअ में सभिनीनि खे आनंद आहे, सभिनीनि खे ख़ुशी आहे कि हीअ अरेंज मैरिज, हरी इच्छा सां शादी थी रही आहे। अरेंज मैरिज आहे ऐं लव मैरिज बि आहे। हुनखे प्यारो बि आहे पार्वतीअ खे पति। त इन करे सभिनि खे अञा ॾाढी ख़ुशी आहे। त सभु प्रसन्नता सां लाॾा ॻाइनि थियूं। अचो असां बि छोकिरीअ जो लाॾो ॻायूं। अचो प्यारीअ पंहिंजीअ खे परणायूं, वही लाॾा ख़ुशीअ जा था ॻायूं। अचो प्यारीअ पंहिंजीअ खे परणायूं, अचो प्यारीअ पंहिंजीअ खे परणायूं, वही लाॾा ख़ुशीअ जा था ॻायूं। वही लाॾा ख़ुशीअ जा था ॻायूं। ओ लाॾे लाॾे सां कश्मीर वेंदी, लंदन वेंदी, हांगकांग वेंदी। मूंखे वधीक यादि कोन्हे, मां एतिरो ॿुधो आहे, हलंदी थोरो घणो। पोइ हिकु असां वटि हिकु छोकिरी दरबार में ईंदी आहे, हुनजी शादी हुई। त हुन चई तव्हांखे अचिणो ई पवंदव भैया, गुरु साहिब घर में घुमाइणो आहे ऐं तव्हांखे सत्संग करणो अथव। त उते मां इहो ॻायो, पर मूंखां विसरी वियो। बसि हींअर बि अञा बि यादि कोन्हे। लाॾी लाॾे सां कश्मीर वेंदी, लंदन वेंदी, हांगकांग वेंदी, वरी उहो ई चवां। पोइ मां चयो अलाए केॾां केॾां वेंदी, मूंखे कान्हे ख़बर, छो त यादि ई न पियो अचे। त हींअर बि यादि नथो अचे। जेतिरो यादि अचे थो असां सोण त कयूं। लाॾी लाॾे सां कश्मीर वेंदी, लंदन वेंदी, हांगकांग वेंदी। मूंखे आहिनि उमेदूं अंदर में, मूंखे न्याणी सुखी रहंदी साहुरनि में। ओ न्याणी सुख सां वेंदी साहुरनि में। सुठी ससु मिलंदसि, सुठो सहुरो मिलंदसि, आड़े पाड़े में सुठो जस मिलंदसि। रोज़ मथो टेकींदी मंदर में, रोज़ मथो न्याणी सुखी रहंदी साहुरनि में। मूंखे आहिनि उमेदूं अंदर में, मूंखे आहिनि
पंहिंजे वर जी पंहिंजे घर जी पाण सेवा कंदी सदा वॾड़नि जी प्यारी लॻंदी पंहिंजे पतीअ खे प्यारी लॻंदी पंहिंजे पतीअ खे न्याणी सुखी रहंदी सावरनि में वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं शादीअ जे ख़ुशीअ जा शादीअ जे ख़ुशीअ जा लाॾा था ॻायूं ओ लाॾा था ॻायूं वाधायूं वाधायूं अची कार्ज पूरो नंग पाण खणंदो साईं समूरो थींदा लाया सजाया झुमरियूं थपायूं ओ झुमरियूं थपायूं झुमरियूं थपायूं वाधायूं वाधायूं लख लख वाधायूं 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 लख लख वाधायूं शादीअ जे ख़ुशीअ जा लाॾा था ॻायूं वाधायूं वाधायूं शादीअ जे ख़ुशीअ जा लाॾा पिया थियनि पार्वतीअ जी घर में होॾां बारात हले पई थी शिव जी जेका बारात कल्ह निकिती आहे उहा बसि हाणे पहुचण वारी हुई हिमाचल जे क्षेत्र में हेॾां पहिरीं व्यवस्था हुई हिकु टीम तयार थियल हुई पहिरीं हुई कि जीअं ई बारात ईंदी न त हीअ टीम स्वागत करण लाइ वेंदी त हुन टीम खे सचेत कयो वियो कि तव्हां तयार थी वञो बारात अचेव थी हार फूल खणो रथ खणो घोड़ा भी सभु उते पहुचो ये सभु उते हली नगर निकट बारात सुन पुर खरबर शोभा अधिकाई कर बनाव सज बाहन नाना चले लेन सादर अगवाना हाणे बारात जेॾी महिल पहुती हो त बढ़िया बारात त ॾिसण में त सुठी हुई न शुरूअ में छो त शुरू में हुआ देवी देवताऊं सरस्वती लक्ष्मी इंद्राणी देवताउनि जूं ज़ालूं पंहिंजे पंहिंजे घोटनि सां गॾु केॾी महिल मिक्स बि पिया थी वञनि त ही ॾाढा ख़ुशि थी विया हेॾी सुंदर बारात उन्हनि जो स्वागत कयो वियो विष्णुअ जो ब्रह्मा जो त कंहिं चयो विष्णुअ खे हीअ आहे छा घोट त लक्ष्मीअ चई इहो मुंहिंजो घोट आहे उहो अचेव थो तव्हांजो न्याणो ही हिनजी मां ऑलरेडी ज़ाल आहियां त हुननि सोचियो बाराती एॾा सुंदर आहिनि हेॾा सुठा त घोट केॾो सुंदर न हूंदो सभु उत्सुक लॻा पिया आहिनि हीअं हर शइ सुरसेन निहारी हरई देख अति भय सुखारी उन्हनि खां पोइ वरी ऋषियुनि जो समाज ऋषि मुनि आया उन्हनि खे प्रणाम कयनि पोइ उत्सुक लॻा पिया आहिनि हाणे जेॾी महिल ऋषियुनि जे पुठियां उहा बारात आई उन्हनि जी भूत प्रेत केरु
तन छार ब्याल कपाल भूषण नगन जटिल भयंकरा संग भूत प्रेत पिशाच जोगिन विकट मुख रजनी चरा विकट मुख रजनी चरा। शिव समाज जब देखन लागे बिडर चले वाहन सब भागे बिडर चले वाहन सब भागे सब वठी भागा। जेडी महिल उन्हनि भूतनि जी बारात अॻियां आई भूत प्रेत व्याल अजीब 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 सभु त ही सोचण लॻा ही केर आहिनि। उहे हार उते ई फिटी करे वठी भगा। उहे रथ वीचारा मुड़नि ई न त रथ छॾे करे वठी भगा। हू कार थोड़ी आहे कि मोड़े वठूं। रथ में घोड़नि खे मोड़बो आहे। उहे घोड़ा रथ को छोड़ भगे सारथी सब वटी भगा। शिव समाज जब देखन लागे बिडर चले बाहन सब भागे वठी भगा। हू भूत प्रेत भी न्यारनि पिया हलो असांजी व्यवस्था किथे आहे। हुननि चयो व्यवस्था असांजी हाणे व्यवस्था थी वई हुते अलाए छा थींदो। ही केर आहिनि वठी भगा। सिर्फ बुजुर्ग बीठा रहिया। धर धीरज तहां रहे सयाने। छो त बुजुर्गनि खे थोड़ी हूंदी आहे हिम्मत कि उहे उमिरि त थी वई आहे त हाणे अलाए छा बाक़ी घणो टाइम जीअंदासीं त उहे बीठा रहिया। पर उन ईअं न बीठा रहिया धीरज धरे करे ॾाढो हिम्मत सां। बाक़ी जेके ॿार हुआ नंढा नंढा उत्साह सां विया हुआ उन्हनि त अहिड़ी स्पीड पकड़ी वञी भगा सिधो विच में बीठा ई कोन सिधो पंहिंजे घर वञी दर बंदि कयनि। माणस पुछण लॻी छा थियो आवाज ई न। अरे बारात ॾिसण वियो हिन ॾिसी आए। ॿार वीचारनि जा आवाज ई गुम थी विया हीसजी विया। मावरूं उन्हनि खे भाकुर पाए करे उन्हनि खे प्यार करे ऐं पाणी प्यारे आथत ॾेई पुछण लॻियूं छा थियो। तॾहिं ॿारनि ॻाल्हायो कहिए कहा कही जाए न बाता क्या कहे कुछ कहा नहीं जाता जमकर धार किधों भरे आता। ये बारात आहे या यमदूतनि जी सेना। केर जीअरो हूंदो पार्वती शादीअ में उन जा वॾा भाग हूंदा जेको पार्वतीअ जी शादी ॾिसी सघंदो। बाक़ी असांखे लॻे नथो कि हिकु बि बचंदो। इहो ॿार था चवनि त पुछनि था ॿारनि खां भाई घोट कीअं आहे। ही त बारात आहे बारात में त मस्ती हलंदी आहे। माउ पीउ सोचो को ईअं मजाक कंदा हूंदा भूत भूत हूंदा ठही आया हूंदा नकली। घोट कीअं लॻव। छोकिरा चवनि था पागल बर बोराह बैल ते चढ़ी आयो आहे बस है असवारा ब्याल कपाल विभूषण चारा जो जियत रही बरात देखत पुण्य बड़ ते कर सही देखो सो उमा विवाह घर घर बात अस लड़कन कही। पंहिंजे पंहिंजे घरनि में छोकरनि इहा ॻाल्हि चई कि जेको जीअरो हूंदो उहो ॾिसी सघंदो उमा जी शादी। पोइ माउ पीउ ॿारनि खे त संभालियो पर जेॾी महिल बारात नगर में आई त लय अॻवान बराती आए दिए सभई जनवास सुहाए। उन्हनि जे लाइ रूम ठाहिया वञ देवताउनि जे लाइ ऐं ॿियनि ज्ञानिनि जे लाइ सभु व्यवस्था हुई। भूतनि जो पोइ हाणे वर्णन कान्हे। मतलब शिव उन्हनि खे इशारो कयईं कि वञो हाणे तव्हांजो कमु ख़तमु एंजॉय थी वियो मैसेज ॾेई छॾियोसीं। पर असली भूत त खुदि लॻो पियो हो शिव। मैना जेका आहे सा हू करण हली परीक्षिन चइबो आहे। विच में चादर हुन तरफ़ घोट हिन तरफ़ ससु
ऐं ॿिए मायूं हूंदियूं आहिनि, केरु हूंदो आहे? त ही आरती थाली ॾाढी सुंदर उत्साह सां खणी आई, सोन जी थाली। मैना शुभ आरती संवारी, संग सुमंगल गावे नारी। उन सां गॾोगॾु उन जूं साहेड़ियूं बि हलनि पियूं ॾाढो उत्साह सां। कंचन थार सोहबर पानी, परिछन चली हरन हरई हर्षानी। ॾाढो प्रसन्नता सां, छो त हुनखे साहेड़ियूं छेड़नि बि पयूं कि भागन वारी ईअं न्याणे खे ॾिसी तूं न मोहित थी वञजां, ईअं छेड़न्स पयूं। ॾाढो सुंदर ॿुधो आहे, न्याणो अथव, असां बि त ॾिसूं कीअं आहे तव्हांजो। त हीअ बि फूलजी वई हुई कि हींअर ई एॾी तारीफ़ थी थिए, भुलिजी वई कि भई असां किथे मिठी माइटी कई आहे। हीअ बि ॾाढी ख़ुशि लॻी पई हुई। जीअं ई उहा विच वारी चादर हटायनि त भॻवान शिव मुस्कुराए करे बीह रहिया आहिनि। हाणे भभूति, जटाऊं, नांग गले में, अजीब त्रिशूल हथ में। मैना त उहा थाली उते ई फिटी करे वठी भॻी। मूंखे लॻे थो साहेड़ियुनि पहिरीं चुर्च कई हूंदी कि हे त ई तुंहिंजो न्याणो हेड़ो। पोइ हुन ॾिठो हूंदो भई 4 मायूं खे वणियो कान्हे, पोइ थाली फिटी कई हूंदई कि मूंखे बि कोन थो वणे हाणे, छो त साहेड़ियुनि खे कोन वणियो आहे। इहे वठी भॻी, साहेड़ियूं बि वठी भॻियूं। उहो शक्ल ॾिसी करे शिव जी, शिव सम्झई इहो बि शायदि रवाज आहे कोई, शायदि इहो बि नियम आहे, सिस्टम आहे कोई, कि थाली फिटी करे भॼणो आहे। नंदीअ खां पुछीस मूंखे छा करिणो आहे हाणे, मूंखे केॾां भॼणो आहे। नंदी चयसि तो साईं हलो, रहण जी व्यवस्था जिते कई अथनि हलो उते। गए महस जहां जनो आसा। हाणे तो अचे ट्विस्ट, शादीअ में मोड़ तो अची वञे कहाणीअ में। मैना रोअण शुरू कयो, साहेड़ियुनि बि रोअण शुरू कयो। मैना चए थी हीअ शादी मां न थियण ॾींदसि। अधिक सने गोद बैठारी, पार्वतीअ खे सॾु करे ऐं भाकुर बार बार भाकुर पाए करे, श्याम सरोज नयन भरे बारी। उहे तुलसीदास वर्णन तो करे, रोए पई मैना, पर हुन जा नेत्र ॾाढा सुंदर आ। मेकअप कयो हुई, कमल जे गुल जे समान हुन जा नेत्र, उहे भरिजी आया, रोए पई। चए थी पार्वती ही छा थियो, तूं हेॾी सुंदर, तुंहिंजे लाइ ही कहिड़ो घोट चुनियो अथनि। हाणे मुंहिंजी इज़त विञाए छॾियनि, पर मुंहिंजी हल इज़त वई, पर तूं सुखी कीअं रहंदीअ हिन सां। ॾाढो थी ॻाल्हाए उते, रोदन थी करे। कस कीन बर बोराह विधि, तुम ही सुंदरता दई। जो फल चाहिए सुर तरुहि, सो बर बस बबूर ही लागई। तुम सहित गिरते गिरो पावक जरो, जल निधि मोह परो। घर जाओ अपजस हो जग, जीवत विवाह न हो करो। जीवत विवाह न हो करो। भय बिकल अबला सकल, दुखित देख फिरे नार। कर बिलाप रोदत बदत, सुतासने हो संभार। सुतासने हो संभार। मैना रोए थी, करुण पुकार दुख में भरजी करे कि विधाता खां गलती थी वई। तोखे एॾो सुंदर बणाई ऐं तुंहिंजे भाग में ही पागल घोट लिखियो अथई। पागल। कस कीन बर बोराह विधि, विधाता खे थी चए कि कहिड़ी हुनजी इच्छा हुई हीअ। पार्वती ॿुधे थी। हाणे मैना रोअण लॻी त हुन जूं साहेड़ियूं बि रोअण लॻियूं। हाणे मैना नारद खे थी वठ करे।
चए थी मां नारद जो छा बिगाड़ियो, मां कुझु हुनजो नुक़सान कयो हुजे हा, बिना कारण असांजो घर उजाड़े छॾियईं। हेड़े हंधि सलाह ॾिनईसि पार्वतीअ खे, ऐं असुपदेश उमहे जिन दीना, हिन पागल जे लाइ बोरे बरहे लाग तप कीना। पार्वती जेको एॾो कठिन तपस्या पई करे, उहा हिन जे लाइ बोरा पागल। पार्वती ॿुधे पई थी। मैना चए थी कि नारद खे न को घर आ, न को घाट आ, न को धन आ, न को स्त्री अथसि, इन करे हुन असांजो बि घर बिगाड़े छॾियो। साचे हूं उनके मोह न माया, उदासीन धन धाम न जाया। हिते नारद खे हिकु डिग्री मिली वई, मुंहिंजो ध्यानु एॾां हली वियो, उपाधि मिली वई। कहिड़ी? उदासीन। इहे उदासीन नारद कंहिंखे ॾिनी हुई? शिव खे। शिव उदासीन आ। हाणे मैना नारद जे लाइ थी चए कि नारद उदासीन आ। उदासीन त हिकु सुठी पदवी आ। त इन जो अर्थ इहो आहे कि जेको शिव भगवान जो प्रचार कंदो, जेको शिव सां माण्हुनि खे शिव सां जोड़ींदो, उनखे बि शिव पाण जहिड़ी पदवी ॾेई छॾींदो, उदासीन जी। पर हिते पार्वती हाणे चुप न रही सघी। पहिरीं रोए पई, विधाता खे घटि वधि पई ॻाल्हाए, पर जीअं नारद जे नाले चई त पार्वतीअ ॻाल्हाइण शुरू कयो, छो त गुरूअ जी ॻाल्हि अची वई। पर हिते बि पार्वती पूरो मर्यादा जो पालन करे थी ॻाल्हाए। चएसि थी, जननी बिकल बिलोक भवानी, बोली युक्त विवेक मृदु बानी। मिठी वाणी ऐं विवेक युक्त वाणी पार्वती ॻाल्हाए थी। चएसि थी, अमड़ तूं छो थी एॾो ॻाल्हाईं? छा विधाता जा लेख तूं मिटे सघंदीअ छा? करम लिखा जो बार ना हूं। अगर मुंहिंजे भाग में पागल घोट लिखियल आहे ऐं तूं मुंहिंजी शादी कंहिं समझदार सां कराई, यूक्रेन जे राष्ट्रपतिअ सां कराई, पर मुंहिंजे विधाता मुंहिंजे भाग में लिखियो आहे कि हिनखे घोट पागल मिलंदो, त विधाता जा लेख त मिटजंदा कोन। उहो यूक्रेन जो राष्ट्रपति बि पागल थी वेंदो। जिते बि कराईंदीअ या त उहो पागल थी वेंदो, या त पागल सां ई मुंहिंजी शादी थींदी। पर अगर मुंहिंजे भाग में पागल न लिखियल आहे घोट, त तूं चिंता न कर। उन जेको सोचियो हूंदो सुठो ई सोचियो हूंदो। नारद खे तूं घटि वधि न ॻाल्हाए। ऐं नारद खे घटि वधि थी ॻाल्हाई, तूं विधाता खे दोष थी लॻाई, सभिनीनि खे घटि वधि थी ॻाल्हाई। जॾहिं थींदो उहो ई जेको थियणो आहे, त तूं छो थी कलंक लॻाई पंहिंजे मथां? इहा हिकु शिक्षा अथव। माण्हू गुस्से में त कुझु बि चई वेंदो आहे, घटि वधि कंहिंखे बि छॾींदो कोन्हे गुस्से में, पर पोइ वरी समय फिरंदो आहे न, माण्हूअ खे अफ़सोस थींदो आहे कि ॻाल्हि त सभु सही थी वई, पर जेको मां घटि वधि ॻाल्हाए छॾियो उहो त नोट थी वियो। त इन करे असां गुस्से में बि कंहिं बि परिस्थितीअ में कंहिंखे कुझु घटि वधि न ॻाल्हायूं। उहो कलंक न मिटंदो, हू परिस्थिती सही थी वेंदी। त हीअ चएसि थी, अमां कलंक छो थी पंहिंजे मथे ते खणी? थींदो उहो ई जेको थियणो ई आहे। पर हुननि खे कोई हू न, रुअण, बसि रुअण में पूरियूं सभु। त एतिरे में नारद खे ख़बर पई कि वञ, तुंहिंजो नालो पिया था खणनि, छा कयो अथई हिननि खे? चवनि था नारद सॼो कमु बिगाड़ियो आहे। नारद चई, अरे हलो मां सम्झाया हिननि खे। पर नारद खे लॻो हिते सभु मायूं वेठियूं आहिनि, किथे मारनि न। त सतनि ऋषियुनि खे गॾु कयईं। उहे 7 ऋषि हलो। हुननि चयो, हाणे छा आहे भाई, हर दफ़े असांखे ई अॻियां कंदा आहियो, परीक्षा में बि असांखे मोकिलियव, वरी मिटी उहा रिश्तो उन में असांखे मोकिलियव, वरी असांखे था वठी हलो, छा करणो आहे? नारद चई, मां अकेलो पिटजां, इन खां सुठो तव्हां 7 विराए खणो। त मां चाहियां थो, मतिलबु बचाव कयो।
हू अलाए छा छा ॻाल्हाईंदियूं, मां अकेलो न पइजी वञा, त 7 ॼणा हलो। मैना खे वरी कंहिं इहो चयो उन्हनि मायुनि मां कि 7 ऋषियुनि खां पुछी ॾिसी न इन घोट जे बारे में, छो त पार्वतीअ खे चयो हुन न कि न घर अथसि, न घाट अथसि, न नगन मंगल हे हो। त इहा अलाए किथां घुमी फिरी ॻाल्हि उन मंडलीअ में पहुची वई मायुनि वटि। त मायूं मैना खे चवनि पियूं 7 ऋषियुनि खे ख़बर अथई सभु इन घोट जी सच्चाई। तॾहिं नारद इन्हनि खे वठी आयो। पोइ उन्हनि खे वठी आणे करे नारद साम्हूं कराइनि। उन्हनि 7 ऋषियुनि चयो भाई असां त उहा परीक्षा वठण लाइ ईअं चयो होसीं। पोइ नारद सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। तब नारद सब ही समझावा, पुरब कथा प्रसंग सुनावा। एतिरे में त फैलजी वई ॻाल्हि सॼे हिमाचल क्षेत्र में कि पार्वती शादी कैंसिल। ब्रेकिंग न्यूज़, वो माइक खणी करे आज तक बने रहिए, ब्रेकिंग न्यूज़, पार्वती की शादी कैंसिल। सभिनी चैनलनि में इहो अची वियो, शादी कैंसिल। घर घर में इहो फैलजी वियो, शादी हाणे कैंसिल थी वई। सूत्रों से पता चला है। हाणे सूत्र केर? ही नंढा नंढा ॿार। हिकु छोकिरो हिकु भाई वटि वियो, चयईंसि अंकल मूंखे फोन ॾियो, मूंखे ज़रूरी फोन लॻाइणो आहे। त भाई चयईंसि छाजो ज़रूरी फोन लॻाइणो अथई? चयईंसि मां गुम थी वियो आहियां। छोकिरे चयईं मां लॻे त ॿुधल आहे तव्हांजो, ॾिठल आहे। छोकिरे चयईं मां गुम थी वियो आहियां। त हुन चई अरे मुंहिंजो बेटो, न बेटा चिंता न कर, वटि लॻाए फोन। उन छोकिरे बि फोन लॻाए करे, हा जानू जानू मां आयो मैं तुंहिंजे घर जे ॿाहिरि, तूं मिली कोन? अच्छा अच्छा हाणे अच। पोइ फोन ॾिनईसि भाईअ खे। हुन चयईंसि तूं त चई पियो मां गुम थी वियो आहियां। त चई हा त हूअ ॾींहं छा फोन ॼाण तूं? त हुन चई तो बि गर्लफ्रेंड रखी अथई। त अहिड़ा छोकिरा अथव, सूत्रों से पता चला है। इन्हनि छोकिरनि घर घर बात लड़कन कही। इहे त छोकिरा आहिनि घर घर में ॿुधाइनि पिया शादी कैंसिल। पोइ नारद जेको आहे न हिननि खे सॼी हाणे सच्चाई ॿुधाई कि जंहिंखे तव्हां पंहिंजी बेटी बेटी पिया था चओ, पार्वती असांजी पार्वती, या तव्हांजी माउ अथव, या जगत जग जननी आहे। पिछले जन्म में इहा सती हुई। पोइ सॼी कथा ॿुधाइणी पई नारद खे वरी। जन्मी प्रथम दक्ष ग्रह जाई, नाम सती सुंदर तन पाई। तहो सती शंकर ही विवाही, कथा प्रसद सकल जगमाई। एक बार आवत शिव संगा, देख्यो रघुकुल कमल पतंगा। भयो मोह शिव कहा न कीना, भ्रम बस वेश सिय कर लीना। हिन भ्रमवश सीता जो वेश धारण कयो हो। सॼी कथा ॿुधाइणी पई। त तव्हां इहो छॾे ॾियो कि तव्हांजी धीअ आहे ऐं अबला आहे, वीचारी कोमला नाजुका गांइ आहे, हीअ अथव भवानी। पोइ हुननि खे सम्झ में आयो, ऐं जॾहिं सम्झ में आई ॻाल्हि त सभु पार्वतीअ जे पेरनि ते किरे पिया कि असांखे माफ़ कर, असांजा पाण धन भाग कि तूं असांजे घर में जनम वरितो। पोइ त जेको आहे ख़ुशी छाइजी वई, वरी आनंद थी वियो, वरी छोकिरा भॻा, शादी थींदी, शादी कैंसिल कोन थी। सूत्रों से पता चला है, ब्रेकिंग न्यूज़, कि पार्वती जी शादी शिव सां थींदी ऐं वरी वरी उत्सव मंगल थियण लॻा। बोल शंकर भगवान की जय।